बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। काफ़ी आबादगार राब्तो कंदा आहिनि त कोशिशि कंदा आहियूं उन्हनि जा जेके सवाल या उन्हनि जी जेको हुकुम हूंदो आहे असां उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे अॼु पाण ॻाल्हाईंदासीं त राइस जे लाइ फर्टिलाइज़र प्लान छा हुअणु घुरिजे। ठीकु आहे, स्पेशली राइस में जेके असां हाइब्रिड ऐं ओपी वैराइटीज़ लॻाईंदा आहियूं उन हिसाब सां। सो अॼु आहे 27 अप्रैल 2026। सभिनी खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे एग्रीकल्चर एंड ह्यूमनिटी पेज खे लाइक एंड फॉलो कजो ऐं वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। हीअ आबादगारनि जो पेज आहे ऐं सिर्फ़ु और सिर्फ़ु असां आबादगारनि जे हक़नि जी बि ॻाल्हि कंदा आहियूं। उन खां अलावा असांजी जेका नाक़िस ज़हनियत आहे या नाक़िस इल्मु आहे उन हवाले सां तव्हां सां असां पंहिंजी मालूमात शेयर कंदा आहियूं। गुज़ारिश इहा आहे त जेकॾहिं असां मतिलबु किथे ग़लति हुजूं या असांखां का ग़लती थिए त उनखे इग्नोर बि कंदा ऐं इस्लाह जे लाइ कमेंट में वज़ाहत लाज़मी लिखंदा। छो जो जेकॾहिं तव्हां मतिलबु असांखां सवाल कंदो या तव्हां असांजी इस्लाह कंदो त इहा असांजे लाइ बहितरु आहे। ही टू वे कम्युनिकेशन आहे। असां तव्हां खां सिखंदा आहियूं, कोशिशि हूंदी आहे त तव्हां कुझु न कुझु असां खां सिखो। टॉपिक तमामु वॾो आहे, लेंथी आहे, पर असां मुख़्तसिर कुझु शयूं लिखियूं आहिनि त उन हिसाब सां पाण ॻाल्हाए वठंदासीं। त हाणे सभिनी खां पहिरियां जेको हूंदो आहे, ज़मीन जी तयारी तमामु घणी अहमियत थी रखे। त असां ज़मीन जी तयारी जॾहिं कयूं त सुकी जा हर ॾियूं, उन खां अलावा फार्म यार्ड मैन्यूअर जेको आहे कयूं, पुराणो ॻरियल सड़ियल भाण जेको हूंदो आहे उहो लाज़मी इस्तेमालु कयूं, गहरा हर ॾियूं। ठीकु आहे, डीप पिलोइंग जंहिंखे चइबो आहे। उन खां अलावा सॉइल जी एनालिसिस तमामु घणी आहे। मतिलबु सॉइल जी EC pH टेक्सचर, उन खां अलावा कहिड़ा मतिलबु हिन में असांजा एलिमेंट आहिनि, NPK जेके आहे, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाश, सल्फर, कहिड़ियूं शयूं असांजी ज़मीन में मौजूदु आहिनि या कोन्हनि। इहा तमामु हिकिड़ी अहमियत वारी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां सॉइल एनालिसिस कंदो त तव्हांखे फर्टिलाइज़र प्लान बहितरु नमूने सां सम्झ बि ईंदो ऐं जंहिं इदारे खां तव्हां सॉइल एनालिसिस कंदव त उहो इदारो तव्हांखे वधीक तव्हांजी रहनुमाई कंदो त इन में तव्हां कहिड़ा फ़सुल लॻायो ऐं कहिड़ा फ़सुल न लॻायो ऐं कॾहिं लॻाइणु घुरिजनि, छा करिणो घुरिजे, फर्टिलाइज़र कीअं ॾियणु घुरिजनि, उहे तव्हांखे सभु ॿुधाईंदा। हमेशह जॾहिं बि असां हाई यील्डिंग वैराइटी लॻाईंदा आहियूं त उन जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं त उन जो फर्टिलाइज़र प्लान, उन जी इरीगेशन, उन जे लाइ ज़मीन, उन जे लाइ मौसम ओड़े हिसाब सां हुजे। कॾहिं बि तव्हां हाई यील्डिंग वैराइटी खे घटि फर्टिलाइज़र प्लान ते मतिलबु नथा वधीक पैदावार खणी सघो। इन जा हिकु ॿ मिसाल बि मां तव्हांखे पहिरियां बि सम्झाया आहिनि। जेकॾहिं हिकिड़ी खट ते पाण 4 ॼणनि जी मानी रखंदासीं ऐं उहा मानी जेको आहे 8 ॼणा खाईंदा त कंहिंजो बि पेट कोन भरिबो। ऐं प्लांट पॉपुलेशन जे हवाले सां तव्हांखे मिसाल ॾींदा आहियूं। जेकॾहिं हिकिड़े कमरे में 10 माण्हू वेहण जी जॻह उते असां 30 माण्हू वेहारींदासीं त को माण्हू सुखियो कोन वेहंदो। त मक़सदु ॻाल्हि जो आहे त इहे सभु शयूं अहमियत रखनि थियूं। लैंड प्रिपरेशन में असां जेको आहे डीप प्लोइंग कंदासीं, फार्म यार्ड मैन्यूअर ॾींदासीं। उन खां अलावा फार्म यार्ड मैन्यूअर ईअं अहिड़े तरीक़े सां ॾींदासीं जो उन खां पोइ असां हिकिड़ो पाणी ॾेई करे वरी जेको आहे ज़मीन खे मतिलबु हर ॾियूं, माना 2-3 महीना पहिरियां ॾींदासीं त उहो असांजो फार्म यार्ड मैन्यूअर इनशा ताला असांजे उन फ़सुल खे लॻंदो। इन्हनि शयुनि में कुझु एहतियात आहिनि, उहे तव्हांखे लाज़मी माना इस्तेमालु करणा पवंदा। एहतियात न कंदासीं, थी सघे थो असां जेको आहे ज़मीन गरमाइश वग़ैरह करे वञे, असांखे जेको आहे फ़सुल जो नुक़सानु थिए। सभिनी खां अहम ऐं इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका आहे उहा आहे क्वालिटी सीड हूंदो आहे। क्वालिटी सीड जो मतिलबु हूंदो आहे त प्योर, साफ़, हेल्दी ॿिज हुजे, जंहिंजी मतिलबु हिकिड़ी वैराइटी हुजे। ही तव्हांखे असां जेको आहे शुआ 92 जो ॿिज ॾेखारियूं पिया, अहिड़े क़िस्म जो साफ़ सुठो ॿिज हुजे। या तव्हां जेकॾहिं मिसाल हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, शानदार वैराइटी आहे, हिकिड़ो दाणो अलॻि अलॻि हुजे। या असां जिन आबादगारनि खे हींअर सीड, राइस जो सीड ॾिनो आहे या काटन जो सीड ॾिनो आहे, उन हिसाब सां असांजा फीडबैक तव्हां ॾिजो त असांजो तव्हांखे कमु कीअं थो लॻे। क्वालिटी सीड ईअं सम्झो तव्हांजी 50% पैदावार जो ज़ामिन हूंदो आहे। इहा हिकिड़ी वॾी अहमियत वारी ॻाल्हि आहे। इन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। हर वारे तव्हांखे सीड जे हवाले सां ॿुधाईंदा। इन जे करे आहियूं त सीड सभिनी खां इम्पॉर्टेंस आहे। हाणे पहिरियां असां मतिलबु फास्फोरस कॾहिं ॾियूं, ज़मीन जी एनालिसिस वग़ैरह हूंदी त उन हिसाब सां ॾींदासीं। अदरवाइज़ असां ओवरऑल जेको फास्फोरस जेको असांजो DAP, NP, SSP, TSP जे में हूंदो आहे।
हाणे DAP NP SSP TSP या ॿिया जेके सोर्स आहिनि फास्फोरस जा, उन्हनि में छा हूंदो आहे त उन्हनि जी मतिलबु EC या pH या जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि। तव्हांजी ज़मीन जेकॾहिं कलराटी आहे या तव्हांजी ज़मीन मतिलबु जेकॾहिं गरमाइश वारी आहे त उन में कोशिशि कंदा कयो SSP इस्तेमालु कंदा कयो। अदरवाइज़ असां जेको आहे NP DAP TSP जी बि जेका आहे उहा pH घटि आहे। बहरहाल केतिरी आहे मां कोशिशि कंदुसि उहा जेको आहे सुठे कंहिं सोर्स खां मतिलबु करे कमेंट्स में लिखी छॾियां। EC pH उन्हनि जो डिफरेंस हूंदो आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं जेकॾहिं हल्की कलराठी ज़मीन आहे त उन में असां जेको आहे SSP इस्तेमालु कंदासीं। जेतिरो असां फास्फोरस वारा भाण वधीक ॾींदासीं त उन में असांजो छा थींदो, जो असांजा टिलर्स ज़्यादा थींदा, ठीकु आहे। उन खां अलावा असांजे मतिलबु ॿूटे जी पाड़ मज़बूत थींदी ऐं असांखे जेको माना ॿूटो असांजो भरपूर ॿूटो थींदो, ठीकु आहे। हाणे इहो कॾहिं इस्तेमालु कयूं, ई फास्फोरस इस्तेमालु करण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां ज़मीन जी तयारी, मिसाल जॾहिं पाणी था ॾियो, मिसाल तव्हां जेकॾहिं पोखी कयो था ट्रांसप्लांटिंग 2 ॾींहंनि खां पोइ कयो था, अॼु आहे 27 तारीख़, तव्हां 29 तारीख़ ट्रांसप्लांटिंग कयो था, उन टाइम ते जॾहिं सुकी जा हर था ॾियो उन टाइम ते बि तव्हां फास्फोरस इस्तेमालु करे पाणी ॾेई था सघो। एक्चुअली छा आहे, जो फास्फोरस डीकम्पोज़ स्लो थींदो आहे, रिलीज़ थींदो आहे स्लो, उन टाइम ते बि तव्हां ॾेई सघो था आफ्टर ट्रांसप्लांटिंग, ठीकु आहे न। आफ्टर ट्रांसप्लांटिंग जो मतिलबु आहे नर्सरी जॾहिं तव्हां ट्रांसप्लांट कंदो उन खां जेको आहे 15 खां 21 ॾींहंनि खां पोइ, जीअं नर्सरी असां ट्रांसप्लांट कंदासीं त नर्सरी ट्रांसप्लांटिंग प्लांट थियण खां पोइ माना 15 खां 21 ॾींहं स्टेबल थियण में लॻंदी। जीअं माना थोरो हू सुकंदी, हू तव्हांखे माना थोरो मुंझी वेंदी, पर जीअं आस्ते आस्ते जेको आहे असांजी नर्सरी स्टेबल थींदी, उन खां पोइ जेको आहे 15 खां 21 ॾींहंनि जे अंदरि असां जेको आहे हिन खे फास्फोरस ॾींदासीं। फास्फोरस जो किरदारु तव्हांखे ॿुधायोसीं त रूट डेवलपमेंट थींदी आहे, हाई टिलरिंग थींदी आहे, प्लांट जी एक्सीलेंट ग्रोथ थींदी आहे। ॿूटो जेतिरो मज़बूत हूंदो, जेतिरा उनखे खाद खुराक फास्फोरस वधीक मिलंदी, ओतिरो असांजो ॿूटो अॻिते परफॉर्मेंस कंदो। कोशिशि कंदासीं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखंदासीं त फास्फोरस ऐं ज़िंक खे कॾहिं बि गॾु इस्तेमालु न कंदासीं, ठीकु आहे। छाकाणि त इन्हनि जो ॿिन्ही जो पाण में रिएक्शन थींदो आहे ऐं इहे ॿई शयूं जेकॾहिं गॾु ॾींदासीं त इन्हनि जो असांखे माना ईअं सम्झो त हिकिड़ी कंहिं शइ जो असरु मरी वेंदो आहे, ठीकु आहे। त उहे ॿई शयूं गॾु न ॾींदा, हिननि जे विच में घटि में घटि 10 खां 15 ॾींहंनि जो फ़ासिलो ज़रूरु रखंदासीं, ठीकु आहे। वधीक रखी सघूं था पर घटि पाण न रखूं त बहितरु आहे। उन खां पोइ जॾहिं नर्सरी ट्रांसप्लांट कईसीं, जेकॾहिं मिसाल पाण मतिलबु ज़िंक फास्फोरस पहिरियां ॾेई छॾींदासीं त पोइ जेको आहे पाण 15 खां 21 ॾींहंनि जे अंदरि ज़िंक, सल्फर, अधु बोरी यूरिया जी प्लस में 1 बोरी पोटाश जी। पोटाश बि तमामु हिकिड़ो अहम असांजो जेको आहे फर्टिलाइज़र आहे, उहो जेको असांजे ॿनियुनि में न हुअण जे बराबरि आहे। पोटाश तव्हां कहिड़ो वठंदो, 50% वारो, जंहिंमें ईअं सम्झो त 17% असांजो सल्फर हूंदो आहे, 50% असांजो पोटाश हूंदो आहे। उहो मुख़्तलिफ़ कंपनियुनि जो मुख़्तलिफ़ फार्म्स में अचे थो, ठीकु आहे। लिक्विड फार्म में बि अचे थो ऐं पाउडर फार्म में बि अचे थो, दाणेदार फार्म में बि अचे थो। जेका शइ तव्हांखे सहूलियत में मिलंदी, जेका शइ तव्हांखे माना आसानी सां मिलंदी, तव्हांजे वेझो क्वालिटी शइ जेका तव्हांखे घटि ख़र्चे, घटि टाइम ऐं घटि महिनत सां मिले, उन खे पाण वठंदासीं, ठीकु आहे। इहो थी वियो। हाणे टोटल बैग्स यूरिया असां केतिरा इस्तेमालु कंदासीं। यूरिया ॾिसो असां किराप जे मुताबिक़ इस्तेमालु कंदा आहियूं। उमूमन 3 खां 4 बैग्स हूंदियूं आहिनि, पर जेकॾहिं किराप जी ज़रूरत वधीक आहे, तव्हां ॾिसो था असांजे ॿूटे जी ज़रूरत वधीक आहे, असांजे ॿूटे खे जेको आहे मतिलबु ज़रूरत आहे, ऐं असां मतिलबु जेकॾहिं उन में सुस्ती कंदासीं त असांजो ॿूटो में लॉस थींदो। ऐं कोशिशि कंदा कयो 3 खां 4 बैग जॾहिं बि माना पाण ॾियूं त माना 30 ॾींहंनि जे अंदरि अधु बैग असांजी हली ॾेई सघूं था। मतिलबु 30 ॾींहंनि में असां हिकिड़ी बैग माना अधु करे ॾेई था सघूं। पोइ जेको आहे तव्हां 10 ॾींहंनि खां पोइ, 15 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी बैग वरी इस्तेमालु कयो। छाकाणि जीअं असांजो ॿूटो वधंदो त उन जी नाइट्रोजन जी या यूरिया जी ज़रूरत वधंदी। पोटाश, बोरान स्प्रे खे जेको आहे फ्लावरिंग स्टेज ते, जॾहिं बि असांजो डिढे ते ईंदो ॿूटो, सारियुनि जो ॿूटो असांजो जॾहिं बि मतिलबु फ्लावरिंग या बूटिंग स्टेज ते ईंदो, डिढे ते ईंदो, त उन जी असां लाज़मी तौर ते उनखे पोटाश, सल्फर, बोरान जो स्प्रे कराईंदासीं। हाणे असांजा इहे बोरान ऐं पोटाश या मैग्नीशियम या ज़िंक हिकिड़ा अहिड़ा एलिमेंट आहिनि जिन में सल्फर जो इस्तेमालु हूंदो ई हूंदो आहे।
सल्फर छा कंदो आहे, जेको असां मतिलबु न्यूट्रिएंट ॾियूं था त उन जे असर खे वधाईंदो आहे न। माना हाणे सल्फर बि ईअं सम्झो पर असांजो माइक्रो न पर बल्कि मैक्रो न्यूट्रिएंट थी वियो आहे। ठीकु आहे, इहे माना शयूं फास्फोरस खां पोइ यूरिया खां पोइ जेको आहे असां मतिलबु शुरूआति में पोटाश बि असां जेको आहे लाज़मी ॾियारींदासीं। पोटाश जॾहिं असां मतिलबु अॻिते मुंहिंजे ख़्याल में मां लिखियो न आहे, शुरूआति में बि असां पोटाश ॾियारींदासीं, पर जेकॾहिं शुरूआति में तव्हां जेको आहे नथा ॾियारियो, माना 21 खां 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां पोटाश जो तव्हांखे ॿुधायो आहे, हीअ मां लिखियो आहे बिल्कुलु, हीअ तव्हांखे ॾेखारियूं था। माना 21 खां 15 ॾींहंनि में पोटाश इस्तेमालु कंदासीं। वरी पोटाश जेको स्प्रे असां जेको कंदासीं, माना इहो असां लाज़मी तौर ते फ्लावरिंग स्टेज ते या मतिलबु डिढे में जॾहिं अचे, या ईअं सम्झो त असांजो 45 खां 55-60 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां कोशिशि करे उनजो स्प्रे बोरान, पोटाश, मैग्नीशियम जेके बि तव्हांखे हूंदा, या अमाइनो एसिड जो स्प्रे पाण कराईंदासीं। उन खां अलावा जेकॾहिं बीमारियूं वग़ैरह आहिनि त उन्हनि जो वरी अलॻि हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं, उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जा मतिलबु कहिड़ा मतिलबु आहिनि मतिलबु रीज़न्स हूंदा आहिनि बीमारियुनि जूं, उहे कहिड़े तरीक़े सां नुक़सानु ॾींदियूं आहिनि ऐं केतिरो नुक़सानु ॾींदियूं आहिनि, ऐं उन्हनि जा हल छा आहिनि, इहे तव्हांखे इंशाअल्लाह ताला असां ॿुधाईंदासीं। हाणे फर्टिलाइज़र असांजो जेको आहे हीअ असां कंप्लीट कयोसीं, पोटाश जो स्प्रे, बोरान जो स्प्रे थी वियो। उन खां पोइ जेको आहे फर्टिलाइज़र असांजा कोशिशि कंदासीं त पाण 55 खां 65 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पाण इहे फर्टिलाइज़र ख़तमु कंदासीं। छाकाणि त जेतिरो शुरूआती स्टेज में असां फर्टिलाइज़र वग़ैरह सही नमूने सां ॾींदासीं, जॾहिं असांजो ॿूटो कचो हूंदो, जॾहिं असांजे ॿूटे खे ज़रूरत हूंदी, त उन टाइम खां असांजे ॿूटे जी ग्रोथ सुठी थींदी, इंशाअल्लाह ताला असांजो ॿूटो असांखे बहितर पैदावार ॾींदो। जेकॾहिं असां इहो प्लान कामयाबु था वञूं, उन खां अलावा पाणी जो ख़्यालु रखिजो। पाणी मतिलबु कोशिशि कजो ॿूटे माना ज़मीन मां ख़तमु न थिए। मिठो पाणी वॾी अहमियत थो रखे। जेकॾहिं तव्हां ट्यूबवेल आहे त ट्यूबवेल ऐं मिठे पाणी में तमामु वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। सो इहे कुझु शयूं आहिनि, तव्हां इन्हनि ते मतिलबु सोचो, असांखां सवाल कयो, असांखे ॿुधायो। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हांजा सवाल, तव्हांजा राया, तव्हांजा कमेंट्स असां लाइ तमामु घणी वॾी अहमियत रखनि था। हाणे इन्हनि शयुनि ते इंशाअल्लाह ताला पाण आस्ते आस्ते डिस्कशन कंदासीं। हाणे वधीक तव्हांजा जेके सुवाल हूंदा उहे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।